कराची वेंदो आहियां त 20-25 हज़ार रुपया टैक्सी वठंदी आहे। सखर वेंदो आहियां त 15,000 खनि टैक्सी वठंदी आहे। सेवण वेंदो आहियां त 2.5-3 हज़ार रुपया टैक्सी वठंदी आहे। बसि पोइ डायलिसिस त कराइणी पवंदी आहे, छो जो मां हली कोन थो सघां, अखियुनि खां मारूं, ऐं में सत कोन्हे को जिस्म में। तव्हांखे ख़बर आहे त मां कुर्सी तां बि उथी नथो सघां, बेड तां बि उथी नथो सघां। हींअर तव्हांजे करे मां वेठो आहियां जेके तमामु घणी तकलीफ़ में। केतिरी तकलीफ़ आहे, कीअं तव्हां? बसि रब जी रज़ा ते राज़ी आहियूं। रब असांखे तकलीफ़ ॾिनी आहे, रब ई लाहींदो। वक़्त जो सितम आहे, अलाह कंदो त भलायूं थींदियूं। बाक़ी जेको अखियुनि जो मसइलो आहे उहो मां वॾनि वॾनि इस्पतालुनि में चेकअप कराया आहिनि। हाणे रिसेंटली जॾहिं मां उते दाख़िलो सागा खान में, उतां बि मूं तक़रीबन 60-70 हज़ार रुपए जूं टेस्टूं करायूं अखियुनि जूं। उन मूंखे जवाबु ॾिनो, चई तुंहिंजियूं अखियूं अमेरिका मां बि कोन थी सघंदियूं, ऐं सॼी ज़िंदगी नाबीन हूंदे तूं वधीक ख़र्चु न कर, परेशान न थी, इहो न थी सघंदो तुंहिंजो हाणे। सरकार ऐं सकाफ़त खातो हिन वक़्तु अलाए मूंखे ख़बर पई त सिंध सरकार को 2 लख रुपया मुंहिंजे नाले ते कया आहिनि, ऐं सकाफ़त खाते मुंहिंजी हिन बीमारी दौरान 1.5 लख रुपया मूं ॾे मोकिलियो। हुनखे लख शाबस हुजनि में 7 लख रुपया खनि ख़र्चु अची वियो आहे। छो जो तव्हांखे ख़बर आहे आगा खान पाकिस्तान जी तमामु वॾी महांगी इस्पताल आहे, ऐं 7.5 लख रुपया घुरिया। मुंहिंजी कुझु दोस्तनि मदद कई, कुझु मिटनि माइटनि कई आहे, कुझु मूं ते कर्ज़ु बि आहे 4-5 लख रुपया मिटनि माइटनि जो, दोस्तनि जो, अज़ीज़नि जो। अलाह कंदो लही वेंदो कर्ज़ु, कंहिं ते न आहिनि बीहंदा। दोस्त मुंहिंजा भला आहिनि, सपोर्ट कंदा मुंहिंजी।